मेहड़ में अवामी तहरीक मर्कज़ के सॾ ते पेट्रोल ऐं डीज़ल जगहनि में वाध ख़िलाफ़ रांधण स्टाफ खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी एडवोकेट साजिद महसर, एडवोकेट नजीबुर रहमान महसर, दाद मोहम्मद मक्सी, अवामी जमहूरी पार्टी के एडवोकेट साजिद चांडियो ऐं ॿियनि कई। अॻवणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो पूरी सिंधी मतलब पेट्रोल हुकूमत पारा पेट्रोल जा अघ वधाया विया आहिनि। अमेरिका पारा ईरान ते हमला कया मरकज़ी अवामी तहरीक पारा रैली कढी वई है। हिननि जो मुतालबो है कि फौरी तौर कैंसिल कया वञनि। पाकिस्तान की हुकूमत 70-80 सालन का सरमायादार अमेरिका जे हंज में वेठल है। जद IMF के प्रोग्राम न वही उन वक्त भी असा एहतजाज कयासीं, मुज़ाहिरा कयासीं। हिनन जेके IMF का लोन्स वरता उन्हनि मां का भी तरक्की जो मंसूबो हिनन न ठाहियो आहे जेको अवाम के रिलीफ दे। दुनिया सजी में जदें भी जंगियूं थींदियूं सरकारूं रिलीफ फंड कायम करे अवाम जी भलाई लाइ एकड़ो प्रोग्राम वज़े कंदियूं, पर पाकिस्तान जी वाहिद हुकूमत जेका बोर्ड जे कोरोना जे जंग जे बहाने सा पंहिंजे ही अवाम मथा जंग मुसलत कंदी है। हिनन कीमतूं न हटायूं। असा सलाम पेश कयूं था ईरान जे गयूर अवाम के जिन्हनि उते तेल न सिर्फ सस्तो करे छड़ियो पर वापारिन खाधे जूं शयूं सब शयूं लवाजमात अवाम जे लाइ मुफ्त करे छड़ियो। ही खणी वञो जंग का पोइ पैसा दिजो। इन्हनि जी का पॉलिसी कोने। ही तेल मंझा कर्ज लाइन था। हिननि ठगन जेको पंहिंजे सरकारी अखराजात अयाशन ते खर्च कयो आहे, जेके जहाज तैयारा वरिता आहिनि उन्हनि जो खर्च जंग जे बहाने अवाम का भराइन था। कॾहिं कतर के, कॾहिं बहरेन के, कॾहिं UAE के ॾियनि था। कल चीन इन्हनि खां कर्ज वापस वठण जो फैसलो कयो आहे। सुभाणे ही IMF के ॾींदा। ही मुल्क के तबाह ऐं बर्बाद करे छॾींदा। अवाम के को अघ ॾियण लाइ तैयार न आहिनि। माण्हुनि जी जिन्सुनि जो को अघ मुक़रर करण लाइ तैयार न आहिनि। वेतर हिननि असांजे मथां ही अज़ाब मुसलत करे छॾियो आहे। असां जेसी ताईं ही कीमतूं 150 रुपया फी लीटर पेट्रोल ताईं 150 रुपया फी लीटर डीजल ताईं न पहुचंदियूं असां एहतजाज कंदा रहंदासीं। जिन्सुनि जे अघ के रिवाइव न कंदा असां एहतजाज कंदा रहंदासीं। फॉरेन पॉलिसी में ही चिट्टो ही वाज़े बयान न ॾींदा त असां आपेशाही ऐं आमरीत ऐं सरमायादार जे अमेरिका जे खिलाफ आहियूं। असांजा एहतजाज जारी रहंदा। अवामी तहरीक ऐं तालके मेयर जे बाशऊर वकीलनि ऐं मेयर जे शहर वासन जे तरफ़ां अॼु हीअ राधण बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं जेकी रैली कढी थी वञे एहतजाजी, उनजो मक़सद अमरीकी ऐं इसराइली जारियत ऐं उन जारियत खां पोइ दुनिया में पखिड़जंदड़ जेको वबा आहे ऐं मुख़्तलिफ़ जेकी सूरत हाल आहे उनजे खिलाफ़ ऐं पाकिस्तान जे नाम निहाद हुक्मराननि जेके जंग जो बहानो करे जंग पाकिस्तान जे अंदर कोन्हे। जंहिं मुल्कनि में जंग आहे उते तालीमी इदारा खुलियल आहिनि, उते तेल जूं कीमतूं एतिरियूं कोन वधाई वयूं आहिनि जेके पाकिस्तान जे अंदर वधाई वयूं आहिनि। जॾहिं दुनिया में हिकिड़ो रुपयो बि पेट्रोल ऐं डीज़ल जी कीमत वधंदी आहे त उते भूचाल अची वेंदो आहे। सॼी मुइशत तबाह थी। छो त पेट्रोल ऐं डीज़ल किरोड़े लीटर रोज़ानो जे बुनियाद ते उन्हनि जो विकिरो थिए थो ऐं उन सां खरबे रुपया रोज़ानो जे बुनियाद ते जेको आहे हिन जी माली तरह सां नंढे वञनि था। ही उन सॼे में पंहिंजे अवाम सां कुपत करे उन्हनि खे दोखे में रखी पंहिंजे अवाम सां दोखो करे ही हिकिड़ो अवाम जी निड़ी ते लत ॾिनी वई आहे। हिन सां जेको मईशत ते बार थींदो, असांजो 70% जेकी ज़राअत आहे उहा समूरी तबाह थी वेंदी। गरीब तबिको जेको आहे उहो पंहिंजे पिनण ते मजबूर थी वेंदो। हिते जेके आहिनि उहे कर खणंदा, माण्हू जी कोन सघंदा, रोडनि ते हली कोन सघंदा। हिन वक्त भी जेके किराया आहिनि उहे डबल कया विया आहिनि। हिननि खे जवाज़ कहिड़ो आहे? असीं हिननि खां पुछणु चाहियूं था। असीं वज़ीर आज़म पाकिस्तान खां, शहबाज शरीफ खां, वज़ीर आला सिंध खां, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खां पुछूं था त छा तव्हांजा जहाज आमना हरमज़ खां रोकिया विया आहिनि? छा जंग पाकिस्तान जे अंदर हली रही है?
जो तव्हां असांजी तालीम तबाह कई आहे। 136 रुपया पेट्रोल वधाए 80 रुपया तव्हां घटि था कयो। तव्हां धोखो था ॾियो पाकिस्तान जे अवाम खे। असीं सम्झूं था त हीअ हिननि जी ठगी आहे, हीअ धोखो आहे पाकिस्तान जे अवाम सां ऐं हीअ अवाम सां जंग आहे। हिकिड़ी जंग जेके इसराइल ऐं अमेरिका जी ईरान सां पई हले, ॿी जंग पाकिस्तान जे नाम निहाद हुक्मराननि वज़ीर आज़म शहबाज शरीफ, उनजी धीउ, उनजी भाइटी मरियम नवाज़ 13 अरब रुपयनि जो जहाज घुराए थी। उनजे स्पीकर जे लाइ अरबे रुपयनि जी गाड़ियूं अचनि थियूं। उन्हनि जा अखराजात घटि नथा थियनि, पर हिननि खे अवाम जी निड़ी ते लत ॾियणी आहे। पेट्रोल जी मद में अवाम खे विहारे छॾिणो आहे, मुइशत खे विहारे छॾिणो आहे। असीं सम्झूं था त हीअ अमेरिका ऐं इसराइल जा एजेंट आहिनि, ही पाकिस्तान दुश्मन आहिनि, ही मुल्क दुश्मन आहिनि, ही धरती दुश्मन आहिनि। इन्हनि जे ख़िलाफ़ ही समूरो अवाम तव्हांजे तवसत सां सिंधी अवाम खे मां चवां थो ही मौक़ो आहे। तव्हां जे करे अॼु न उथिया त तव्हां मरण लाइ तयार थी वञो, छो त ही तव्हांजे मौत जो परवानो पाकिस्तान हुकूमत कढी छॾियो आहे। हिन खां पोइ अवाम न उथी सघंदो, न उछरी सघंदो ऐं असां सभु जेको आहे सो हिन महांगाई जे बार तले असां दॿिजी वेंदासीं। इन जे करे उथो त हिननि खे मजबूर कयूं। 80 रुपया हिननि घटायो आहे, असीं हिननि खे ओरिजिनल क़ीमतुनि ताईं जेसीं ताईं तेल नथो पहुचे तेसीं ताईं ही जंग, ही जदोजहद जारी रहंदी। रोडनि ते निकिरी अचो, हिननि जे ख़िलाफ़ मुआदो अटकायो। ईअं जीअं वकीलनि बबल रूद धरणो हणी हिननि खे मजबूर करे केनालनि ते पोते हटण ते मजबूर कयो। ईअं जीअं एमआरडी तहरीक हली, ईअं ही तहरीकूं हलनि। सिंध जो अवाम, सिंध जो मज़दूर, सिंध जो हारी, सिंध जो शागिर्द पंहिंजा टाइम कढी वक़्तु कढी रोडनि ते अचे, असीं हिननि खे पोते हटण ते मजबूर कंदासीं। पाकिस्तान जे अवाम ऐं सिंध जे अवाम खे जसा जीअं ई असांजे हुक्मराननि पाकिस्तान जे जेके हिकिड़ो ठगनि जो टोलो आहे वारे वारे सां पिया ईंदा आहिनि, उन्हनि तबाही बर्बाद पे कयो आहे। जीअं ई पेट्रोल जा अघ वधाया ऐं महांगाई थी त फौरन हर ॻोठ में, हर इलाइक़े में, हर शहर में एहतिजाज शुरू थी आहे। पर त हिननि दोस्तनि खे, इन्हनि माण्हुनि खे, अवाम खे जस कोन्हे थी। पाण अवामी तहरीक तरफ़ां पंहिंजा सॼी सिंध में हर हंधि असांजा एहतिजाज हलनि था पिया ऐं ख़ासि करे असांजा वकील दोस्तनि जेके ॿारनि वारा, उन्हनि दोस्तनि बि अगम जीअं बबरलो में धरणो आयो, हींअर बि हैदराबाद में, या हर बार जे दोस्तनि इन ते तमामु घणो एक्टिव रहिया आहिनि ऐं एक्टिव रोल रहियो आहे हिननि जो। असीं सम्झूं था त हिननि जेके अघ वधाया आहिनि, थोरी बि हल्की तपश रुॻे एहतिजाजनि जी ॾिठी त फौरन 80 रुपया हिननि घटि कया। पर मूंखे लॻे थो त हीअ हिननि जी प्लानिंग हुई। 137 रुपया पेट्रोल वधाए उन खां पोइ 80 घटि करे हिननि सम्झो त असीं अवाम खे चवंदासीं त बाबा असीं पेट्रोल घटि कयो आहे। पर असीं चऊं था पेट्रोल जो अघु साॻियो ई पुराणा जेके हुजनि 150 ताईं हलियो अचे ऐं डीज़ल जो अघु बि 200 ताईं हुजे। न त ही सरापा एहतिजाज जीअं सिलसिलो हले थो, हलंदो रहंदो। हाणे पाण हिननि पेट्रोल जो 80 रुपया रेट त घटि कयो आहे, पर डीज़ल ॾिसो, डीज़ल जो अघु 520 रुपया ई आहे। छो जो सॼो जेको ज़राअत जो दारोमदार आहे डीज़ल ते आहे। पंहिंजा ट्रैक्टर डीज़ल ते, ट्रांसपोर्ट जेके आहे गरीब माण्हू बसुनि में, गाॾियुनि में अचनि वञनि था, उहे डीज़ल ते आहिनि। ऐं हींअर ॾिसो किराया केतिरा मथे आहिनि। वरी बि वज़न बार जेको आवाम जे मथां आहे। हींअर ही जॾहिं बि कर्ज़ खणनि था, हींअर IMF, छो जो ही हिननि खे हिकिड़ो लिखियल ख़त लेटर पनो मिलंदो आहे, उन ते सिर्फ़ ही अमल कराईंदा आहिनि। हिननि जे बसि कुझु आहे कोन। असीं था चऊं त हिननि खे जेके कर्ज़ मिलिया आहिनि हिननि पाण खाधा आहिनि, त भली हिननि जूं जेके ॿाहिरी दुनिया में मिल्कियतूं आहिनि उहे ज़ब्त कयूं वञनि ऐं हिते अवाम ते बार न विधो वञे। जेसिताईं पेट्रोल घटि न थींदो, सॼी सिंध, सॼो पाकिस्तान जो अवाम सरापा एहतिजाज हूंदो। जेसिताईं रिटीट न थींदा, अवाम रिटीट न थींदो ऐं इहा तपश अञा वधंदी रहंदी। ऐं माज़ीअ में बि जॾहिं कालाबाग डैम जो इशू हो, हिननि ॾिठो हुयो, बबरलो धरणो हुयो, हिननि ॾिठो हुयो सिंध जो माण्हू ॾाढो थधो आहे, पर जॾहिं तपंदो आहे त तमामु तेज़ हूंदो आहे ऐं हिननि खे कॾहिं न बख़्शींदो। ही ज़हन में रखी छॾनि, जेसिताईं रिटीट न थींदा सिंध जो अवाम, पाकिस्तान जो अवाम इहो एहतिजाज कंदो रहंदो ऐं हिननि खे कॾहिं कोन बख़्शींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।